अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पिरी नज़र हेडलाइंस ते पाक अफगान सरहद ते अफगानिस्तान में बिना जवाब फायरिंग ते पाक फौज जो भरपूर जवाब। पाकिस्तान मथा हमले में इस्तेमाल थियल उड़ी अफगान चौकियन ते कब्जो करे पाकिस्तान झंडो फड़काए छडियो। चौकियन ते मुक़रर केतरा ई अफगान तालिबान मारिजी विया। अफगान फौजी लाश वर्दी हथियार छड़े फरार। अफगानिस्तान तरफा पाकिस्तान का जवाबी कार्रवाई रोकण जी दरख्वास्तों। सिक्योरिटी ज़रियन चवण है तो अफगानिस्तान तरफा अंगूर अडे बाजोड़ कुरन दीर चतराल और बाराम चा वारे इलाइकन में बिना जवाब फायरिंग कई वही। पाक फौज तरफा अफगानिस्तान के बर वक्त मुंह तोड़ जवाब दिनो वियो। पाक फौज अफगान तालिबान फोर्सिस जो गस नाले हेडक्वार्टर दुरानी कैंप बियूं के चौकियूं तबाह करे छडियूं। हारजियन जी ठिकानन के निशानो बनाइण लाइ फिजाई वसीलन ड्रोन्स जो भी इस्तेमाल। सदर वज़ीर आज़म पारा अफगानिस्तान के अगराई जो भरपूर जवाब ॾियण ते पाक फौज के खराज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त मुल्क जी सलामती ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। पाकिस्तान पंहिंजे क़ौमी मफ़ादनि इलाइक़ाई ख़ुदमुख़्तियारी इस्लामती जे तहफ़्फ़ुज़ तइ पुरज़म आहे। पाकिस्तान चइनि दहाकनि खां अफ़गान अवाम जे मेज़बानी करे सुठो पाड़ेसरी हुजण जो मिसाल क़ाइमु कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त फील्ड मार्शल जी क़यादत में पाक फौज अफगानिस्तान के भरपूर जवाब दिनो आहे। हर आगराई जो भरपूर असरायतो जवाब दिनो वेंदो। अफगान हुकूमत पंहिंजी सरज़मीन पाकिस्तान के खिलाफ इस्तेमाल थियण खां रोके। सऊदी अरब कतर पारा पाक अफगान झड़पुन ते गिणती जो इज़हार। सऊदी परॾेही वज़ारत चवण है त ॿई मुल्क सबर जो मुज़ाहिरो कन मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल कयो वञे। हिते में अमन लाइ छिकताण घटाइण ज़रूरी आहे। कतर जे परॾेही वज़ारत पारां पंहिंजे बयान में चयो आहे त पाकिस्तान या अफगानिस्तान में छिकताण हिते जे अमन ते मुनफ़ी असर विझी सघे थी। ॿिन्ही मुल्कनि खे ॻाल्हि ॿोल सिफ़ारतकारी ज़रिए मसइला हल करण घुरिजनि। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त अफगान हुकूमत पारां ताउन न करण सबब हालातूं इन हद ताईं पहुतियूं आहिनि। अफगान सरज़मीन मां थींदड़ हमलनि जो भरपूर जवाब ॾींदा रहंदासीं। अफगानिस्तान के केतिरा ई भेरा चयो आहे त पंहिंजी सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थियण न ॾे। पंहिंजे बयान में ख़्वाजा आसिफ वधीक चयो आहे त फितनाइल ख़्वारिज अफगान नेक्सिस में भारत भी शामिल आहे। अफगान हुकूमत दहशतगर्दनि जो गठजोड़ आहे। असां अफगान मुहाजिरनि जी वधीक मेज़बानी करण जे लाइ तयार नाहियूं। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह चयो आहे त फील्ड मार्शल जी लीडरशिप में पाक फौज दुश्मन के मुंह तोड़ जवाब ॾिनो। पाकिस्तान खिलाफ इस्तेमाल थियल ठिकाननि खे तबाह कयो वियो आहे। अफगानिस्तान के बार बार चयो आहे त पाकिस्तानी दहशतगर्दनि मां कंहिं हिक जी चूंड करे। फैसलाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्लाह वधीक चयो आहे त समूरनि सियासी पार्टियुनि खे मीसा के पाकिस्तान लाइ गॾु वेहण घुरिजे। पीटीआई क़यादत पंहिंजे बयानीअ ते क़ाइम रहे पर पाकिस्तान सां गॾु बीहे। गज़ा जो मसइलो हल थी चुको आहे। मज़हबी जमायत भी पंहिंजो मार्च ख़त्म करे। पाकिस्तान पारां अफगानिस्तान भारत जे गॾियल बयान ते शदीद ख़दशनि जो इज़हार। परॾेही खाते जे तर्जमान चयो आहे त वालरल कश्मीर के भारत जो हिस्सो करार ॾियण गॾियल क़ौमनि जे करारदादुनि जी भनकड़ी आहे। अफगानिस्तान जे निगरान परॾेही वज़ीर जे बयान खे रद्द कयूं था। सिंध जा फौजी जवान वतन जे सरहदुनि जी हिफ़ाज़त कंदे शहीद। 60 मील वासी गुलाम अब्बास सेलाची सरहदी इलाइक़े बरमचा में अफगान फोर्सिस सां विढ़ंदे शहादत माणी। कोटडीज जो फौजी जवान अलारिनो सोहोब पाक अफगान बॉर्डर ते विढ़ंदे शहीद। वारसनि खे फोन ते इतला। शहीदनि जा बण अबाड़नि ॻोठनि में आंदा वेंदा। सिंध यूनिवर्सिटी में बैचलर्स डिग्री प्रोग्रामनि में दाख़िला लाइ प्री एंट्री टेस्ट 1801 शागिर्दियाणियुनि समेत 9300 खां वधीक उम्मीदवार शरीक। सिक्योरिटी जा सख़्त इंतजाम। पहिरें मरहले जी टेस्ट में दादू घोटकी जैकबाबाद कराची कशपोर खैरपुर जा शागिर्द शरीक। लाड़काड़ो मटियारी नुसरत फिरोज कंबर सांगड़ बेनज़ीराबाद शिकारपुर सखड़ जे उम्मीदवारनि भी टेस्ट ॾिने। साड़ियुनि जे अघ में लाती कटौती खिलाफ आबादकारी सियासी समाजी कारकुन स्ट्रापा एहतजाज। तंगवाणी में अवामी तहरीक पाकिस्तान राय हक पार्टी जा धारदार एहतजाजी मुज़ाहिरा। आबादकारनि जो भी वॾो अंग साड़ियुनि जा सुकल बूटा खणी शरीक नारेबाज़ी के शाह में क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन रोडनि ते निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवानी आबादकार भी शरीक। सिजावल में जसकम शहीद बशीर खान पारां एहतजाजी रैली कढी वई।
अॻवाननि चयो आहे त साड़ियुनि जे अघ में हथरादू तौरु घटिताई करे आबादकारनि जो मुआशे इस्तेसाल कयो पियो वञे। आबादकारनि खे मुनासिब अघ ॾियारे नाजाइज़ कटौती फौरी तौरु बंदि कई वञे।